करमपुर टाउन चेयरमैन नौजवान पीपी अगवान सरदारजादा मीर शिराज अली खान बेजराणी करमपुर यूबीएल बैंक जे अपग्रेडेशन कम जो रेबिन कट इफ्तिताह कयो। करमपुर यूबीएल बैंक जी रिन्यूएशन वर्क इफ्तिताह के मौके ते शहर ऐं इलाइक़े वासियुनि सियासी समाजी अगवाननि वापारियुनि ऐं करमपुर जे सहाफ़ियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। सिंध जी क़दीम तहज़ीब ऐं तमदन खे मद्देनज़र रखंदे करमपुर यूबीएल बैंक जे मैनेजर मुश्ताक मलिक तकरीब के मेहमान ख़ास करमपुर टाउन चेयरमैन सरदारजादा मीर शिराज अली खान बेजाणी के सिंध की सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश कयो। करमपुर यूबीएल बैंक अमले तकरीब में शरीक मेहमानन के बैंक रिन्यूएशन वर्क बाबत तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी। करमपुर यूबीएल बैंक के अपग्रेडेशन कम के इफ्तिताह के मौके ते करमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली खान बेजराणी JTN न्यूज़ से ख़सूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त हीअं त ख़बर है तो बैंक तो काफ़ी टाइम को वठी हिते करमपुर में यूबीएल बैंक हलंदड़ हुई। एक इलाके वासियुनि के हितों जे बल्कि पूरे तालके के हिते सहूलत हूंदी जो लवायद बैंक हिते हुई। करमपुर में तंगवानी में भी अॻु में कोन हुई बैंक, हिते हुई तो तालके वारनि के या इर्द गिर्द माण्हुनि वारनि खे काफ़ी सहूलत हुई। पर कुछ ज़रूरियात भी हुयूं बैंक के अपग्रेड करण जूं, जंहिंमें हिते असांजो मैनेजर जेको आहे मुश्ताक मलिक उन जो भी जिदोजहद आहे ऐं उन जो भी हिकिड़ो सुठो किरदारु हुयो इन में जो बैंक हाणे अपग्रेड थी आहे। ऐं मां इहा रिक्वेस्ट भी कई आहे त हाणे असांखे हिते ATM जेकी आहे ATM जी सहूलत भी ॾिनी वञे जीअं हितां जा माण्हू इर्द गिर्द जा माण्हू जेके आहिनि उन सहूलत सां फ़ाइदो वठी सघे। मां हितां जे शहरनि खे इहो ई चवंदुमि त जेकी भी हिते हिंदू पंचायत आहे या जेको भी कारोबार सां हितां जा माण्हू वाबस्ता आहिनि उहे वधि खां वधि जेको पंहिंजो बैंक अकाउंट्स आहिनि या बैंक जेकी भी उन जूं ट्रांजेक्शन थियनि थियूं उहे यूबीएल करमपुर बैंक सां रखनि जीअं ट्रांजेक्शन वधि खां वधि थी सघनि त जीअं हे बि मथे पंहिंजो सुठो प्रोग्रेस शो करे सघनि।